बिना दावत मानी पिया खाए न के रहियो को दावत न को छा के रहियो भई दावत सही के रहियो ता असां गला के रहियो के रहियो ता तो तां के के दावत ॾिनी भा। शादीअ जे मौक़नि ते कॾहिं कॾहिं कुझु महिमान बिना घुराइण जे बि अची वेंदा आहिनि। ज़रूर संदन को वास्ते वारो या दोस्त शादीअ ते अची रहियो हूंदो आहे त हू बि हुन सां गॾु अची दावत मां लुत्फ़ वठंदा आहिनि, पर हालतूं तॾहिं ख़राब थींदियूं आहिनि जॾहिं उहे पकिड़िजी पवंदा आहिनि। ज़ाहिरी तौर अहिड़ो ई वाक़ियो सकरन जे हिक शादी हाल में पेश आयो, जॾहिं ॿिनि ॼणनि खां पुछाणो कयो वियो त खेनि शादीअ में दावत कंहिं ॾिनी आहे। सर मूंखे अलीअ सन उनड़ दावत ते मोकिलियो, हुन जी तबियत सही कान्हे, सुतो पियो घर, चई तूं खाई आऊं वियुसि घोट। मूं वरी कंहिं दोस्त खां गाॾी वरिती, मूं चयो ॿियो छोकिरो गॾु हुजे, राति जो टाइम आहे, सो वियासीं भतु खाइण। भतु खाई मोटियासीं, छोकिरे हिकिड़े रोकियो त कंहिंजी दावत आहे, मूं चयो वाणीअ जी दावत आहे, दोस्त अलीअ सन उनड़ मोकिलियो आहे। सो हुननि असां ईअं पुछा करे वेहारे मोचड़ा बि हणिया, असांखां पुछनि ई न पिया कंहिं आया आहियो, कंहिंजी दावत ते आयो असांजो, त को हुतां फिरी आयो, को हुतां फिरी आयो, हरू भरू असांखे तशत करे कुटियो अथनि। 1000 रुपया पोइ लिखरायो अथऊं, पोइ बि असांखे कुटियो अथनि, नाजाइज़ी आहे न। असां ज़िंदगीअ में कॾहिं अहिड़ा कम कया कोन्हे, ऐं ग़रीब माण्हू परे पटेवाली कंदो आहे स्कूल ते, ईगल हाउस पब्लिक स्कूल सकरन, साजिद कयूं ख़ानज़ादे वारे प्राइवेट ड्यूटी कंदो। जी जी हाँ, मां पटेवाल हूं। मामलो रुगो हिते पूरो न थियो, पर हिकु शख़्स ॿिन्ही नौजवाननि खे चमाटूं वहाए कढियूं ऐं इहो अमल हो जेको मुज़म्मत जोॻो हो। कंहिं बि सूरत में तशद्दुद करणु इख़्लाक़ियात जे उबतड़ आहे। इहो ई सबबु हो जो इहा वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। मुतासिर नौजवाननि जे वारसनि ऐं वीडियो साम्हूं अचण बाद सिविल सोसाइटी जे अॻवाननि तोड़े सोशल मीडिया वाहपेदारनि इन अमल खे कुदो अमल करार ॾींदे मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। बैंकेट शादी हाल में पेश आयल वाक़े ख़िलाफ़ सकरंड थाणे आॾो 2 कलाकनि ताईं धरणो हंयो वियो। पोरियतनि अमजद नूनारी ऐं मसूद नूनारी जे वारसनि खे इंसाफ़ ॾियारण लाइ हयल धरणे खां पोइ पुलिस तहरुक वरितो ऐं काज धणी हीरा आनंद खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। इन खां अॻु तशद्दुद कंदड़ गार्ड खे बि गिरफ़्तार कयो वियो हो ऐं सिविल सोसाइटी जो इहो मुतालबो आहे त ॿिन्ही ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे।